नमस्ते दीदी। नमस्ते दीदी, एक सवाल थी पूछा। हाँ तो भक्ति मार्ग में हाँ कथान में वर्णन थियल है कि शिव जी बारात निकिती हुई। हाँ तो इन जो छा अर्थ है? हाँ ॾिसो, पाण त जीअं परमात्मा जे परिचय में पढ़ियोसीं न, भई परमात्मा जो असली नाम शिव आहे। हाँ। जीअं बाक़ी सभिनि देवी देवताउनि जी शारीरिक रूप सां मूर्ति ठाहींदा आहिनि, भई हथ मुंहुं ॿ अखियूं, लेकिन शिव जो लिंग ठाहींदा आहिनि, छोकी हुननि खे पंहिंजो शरीर कोन अथनि। ऐं माण्हू सोचदा आहिनि वरी शिव शंकर खे मिलाए छॾियो अथनि, जबकि शंकर त खुद ई शिवलिंग जे अॻियां वेठो हूंदो आहे, मतिलब वो हुनजी तपस्या में ई वेठो आहे, वो निराकार परमात्मा जे प्रतीक ठाहे करे हुनजी तपस्या में वेठो आहे। त कई माण्हू चईंदा आहिनि शंकर जी बारात शिव जी बारात मिलाए छॾींदा आहिनि, पर असल में इहा आहे निराकार परमात्मा जी बारात। हाणे बारात त पाण चऊं भई बारात जे लाइ त दुल्हो दुल्हन सभु खपनि, शिव खे त पंहिंजो शरीर ई न आहे, त हुनजी बारात कॾहिं निकिरंदी? त परमात्मा असांखे हाणे ॿुधाए थी, अर्थात खुद ई शिव जॾहिं हिन धरती ते हाणे आयल आहिनि, ब्रह्मातन द्वारा अची करे ॿुधाइनि था कि जॾहिं इन कलयुग जो जॾहिं अंत हूंदो, छो दुनिया त कॾहिं ख़तम न थींदी आहे न, जे सेकेंड कलयुग ख़तम थींदो हुनजे ॿिए सेकेंड ई सतयुग जो पहिरियों ॾींहुं शुरू थी वेंदो। अच्छा। त उहो सेकेंड जॾहिं कलयुग ख़तम थींदो त विश्व में जेतिरियूं बि आत्मायूं आहिनि, सभु धर्म जूं सभी उन निराकार परमात्मा सां गॾु मथे वेंदा पंहिंजे घर। अच्छा। मथे वञी करे पोइ उहा आत्मायूं हिकु हिकु करे हेठि ईंदियूं, जंहिंजो जंहिंजो पार्ट शुरू थींदो। अच्छा। भई ॿिए सेकेंड सतयुग शुरू थी वियो, हाणे सतयुग में त ज़रूर मनुष्य आत्मा बि खपनि न, त उहो हिकु सेकेंड पाण सभी आत्मायूं शिव, कोई कोई त शिव सां गॾु वेंदियूं, कोई कोई हुनजे पुठियां वेंदियूं। भई बारातियुनि में न हूंदा, कोई दुल्हे सां गॾु हूंदो आहे, कोई पुठियां पुठियां हूंदा आहिनि। त शिव खे भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न, शिव माण्हू सोमवार जो व्रत रखंदा आहिनि, असांखे शिव साजन शिव जहिड़ो खपे, ईअं खपे। भक्ति मार्ग में चईंदा आहिनि न, भई तूं ई असांजो साजन आहे, ईअं। जेका बि हाणे परमात्मा खे पहचाने करे शिव जे साजन जे रूप में उनखे एक्सेप्ट कंदियूं अथसि, ऐं सची सची शिव सजनी मतिलब पतिव्रता थींदी आहे न, भई पति चए उहो करे। त हाणे परमात्मा असांखे जेको चए थो, जेकी जेकी आत्मायूं उहो एज इट इज़ कंदियूं, उहो त शिव दुल्हे सां गॾु वेंदियूं, ऐं बाक़ी बाक़ी सभी आत्मायूं पुठियां पुठियां ईंदियूं। त हिन करे शिव जी बारात चईंदा आहियूं छो? शिव जी जेकी अंत जो समय, हालांकि परमात्मा इहे बि चईंदो आहे, जीअं मधुमक्खियुनि जो झुंड वेंदो आहे न, कीअं हिकु हुन रानी जे पुठियां सभी मधुमक्खी हली वेंदियूं आहिनि, त उहो सीन हीअं बि हूंदो कि कीअं परमात्मा जे पुठियां सभी आत्मायूं वञनि थियूं, मच्छरनि जो मक्खियुनि जीअं दृश्य थींदो। अच्छा। त ईअं त हाणे इन रीति पाण सां वेंदासीं, त इन करे शिव जी बारात ॻायल आहे, भई जेको परमात्मा जे हाणे चए ते हलंदो उहो गॾु वेंदो, बाक़ी सभु पोइ ईंदा, हुनजे पुठियां पुठियां ईंदा। अच्छा। ठीकु आहे, निराकार रूप में वेंदा, शरीरधारी न वेंदा। ठीकु आहे जी दीदी। हाँ, थैंक यू।